क़ौमी सलामती कमेटी मुल्क में दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण ऐं वधीक तेज़ करण ते इतफ़ाक़ कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटीअ जो 41हों इजलास 2 कलाक जारी रहियो, जंहिंमें चेयरमैन जॉइंट चीफ्स इतलात, दिफ़ा, नाणे, परॾेही ऐं घरू वज़ीरनि समेत टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि शिरकत कई। इजलास में DGISI, DGIB, DGMI ऐं DGMO समेत ॿियनि फ़ौजी ऐं सिविल ऑफ़िसरनि पिणु शिरकत कई, जॾहिं त कमेटी मेंबर ऐं चइनी वॾनि वज़ीरनि बि इजलास में ख़ासि तौर ते शिरकत कई। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में मुल्की सलामती ऐं मुआशी सूरतहाल ते ग़ौर कयो वियो, जॾहिं त नाणे वारे वज़ीर इसाक़ डार शिरकत कंदड़नि खे ब्रीफिंग ॾिनी। DGISI मुल्क जी मौजूदा सिक्योरिटी सूरतहाल ऐं दहशतगर्दनि ख़िलाफ़ ब्रीफिंग पिणु ॾिनी। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात में दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण ऐं वधीक तेज़ करण ते इतफ़ाक़ कयो वियो। ज़रियनि मूजिबि इजलास में फ़ैसिलो कयो वियो त दहशतगर्दनि ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस जी पॉलिसी जारी रहंदी।